असीं हिन वक़्तु करमपुर जे ॻोठ अरबाब अली बिजाणी में मौजूदु आहियूं। असां सां गॾु वेठल आहिनि मक़तूल मोहम्मद हनीफ़ बिजाणी जा वारिस। 6 ॾींहं गुज़रण बावजूदु मोहम्मद हनीफ़ बिजाणी क़त्ल वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। खानपुर पुलिस तरफ़ां केस दाख़िल करण खां बदस्तूर इनकारी बणियल आहे। इन हवाले सां असीं उन्हनि जे वारसनि खां पुछंदासीं त केस छो न पियो दाख़िल थिए ऐं कहिड़ियूं ॻाल्हियूं जेके केस में 6 ॾींहं अॻ में गुज़रण बावजूद मुझे भाउ जो केस दाख़िल है तो उन्हीं के खानपुर में अनवर आराइन घुराए पैसों की लेती में अनवर आराइन कत्ल करायो आहे। अफजल आराइन जे पुट नाज़िम 6 ॾींहं गुज़रण बावजूद उतों जे SH खानपुर DSP खानपुर केस दाख़िल है तो पैसा खाई करे खून के लोड़न की कोशिश पिया कनि। असांजी सिंध जे वरी वज़ीर मुराद अली शाह IG सिंध मुल्क के वज़ीर इमरान खान के अपील आहे त असां इंसाफ़ कयो वञे हक़ में। अफजल आराइन जे पुटनि उन्हनि क़त्ल कयो आहे अनवर आराइन जे घर में। ॾिसो हाणे पुलिस चवे थी SSP खानपुर या शिकारपुर उहे चवनि था अफजल आराइन जे पुटनि ऐं उन जे ख़िलाफ़ु केस दाख़िल तव्हां न करायो त असां केस दाख़िल कयूं था। अगर तव्हां इन्हनि जे ख़िलाफ़ु कंदव त उन पाण ते पाण गोली हलाई आहे। इन जी तव्हां तहक़ीक़ात कयो ऐं मैं वज़ीर आला DIG लाड़काणो SP खानपुर खे अपील कंदुमि त इन जी तहक़ीक़ात करे जेको आहे त असांजो केस दाख़िल कयो वञे। असांजे केस खे लोड़नि पिया, असां केस लोड़नि न ॾींदासीं। मां मीडिया जे ज़रिए थ्रू सभिनी खे अपील कयां थो पियो असांजो केस अनवर आराइन ॾे हिन जा के पैसा हुया हितां असांखे चई त मां उन खां पैसा वठी मोटी अचां पियो। अनवर आराइन जे जॾहिं घर पहुतो वञी खानपुर त हुननि खे पैसनि जे वक़्तु क़त्ल कयो। जॾहिं असां उते पहुतासीं त असांखे SHO खानपुर DA जो DSP खानपुर उन्हनि असांखे चयो त बाबा तव्हांजे पाण ख़ुदकशी कई आहे। बाबा ख़ुदकशी असांजे पाण कीअं कई आहे, उनजे घर में पियो आहे थियो ॾेती ते असांजो मुड़ुसु मारियो अथनि। असांजी इहा ई अपील आहे वज़ीर आला खे सिंध DIG लाड़काणे खे त असां सां इंसाफ़ थियो वञे, असांखे इंसाफ़ मिलियो वञे। असांजे हक़ी क़ातिल जेके हनीफ़ बिजाराणी आरब खान जो पुटु तव्हांजी गोली लॻण सां लाश पियो। तंहिं टाइम असां हितां कार कराए वियासीं, उते पुॻासीं त लाश असांखे अॻे इस्पताल खणी विया। न त हिननि जो फ़र्ज़ु हुयो इस्पताल में घर में पियो लाश। असां मालिक पुॼूं हा पंहिंजी तसली सां लाश खणूं हा, कुझु बि न हुयो। उते वियासीं त DSP साहिबु मथे उघाड़ो हुयो, अछो वॻो पातल हो त बसि असांखे धिकारे तव्हां हिते न बीहो, हेॾे वञो। असांखे लाश त छॾे ई न पियो। छॾे त असां हुनखे ॾिसूं त तुंहिंजो गोली किथे लॻल आहे, धकु किथे लॻल आहे, कुझु बि न। तंहिं टाइम हितां असां उते वञी पुॻासीं, इहे धिका धुणा खाई साॻियो असां पंहिंजो लाश खणी आयासीं हिते हिन वटि। कराची जो आहे इहो सूबेदार पंजाबी, हुनखे चयो भाउ असांजी FIR कटियो। हा FIR खानपुर में कटियूं था, हीअं कयूं था, फिरंदो अचे पियो। आख़िर DSP ॾे फ़ोन कयईं, DSP पाण आयो, मिलियासीं। जीअं सवलो वञूं त परे थियो, मूंखे मारिंदो छा, परे थियो। अड़े बाबा असांखे छा साण तोखे मारंदासीं, न तूं असांखे पुलिस गॾु ॾिनी आहे, न असांखे को माण्हू तुंहिंजो संगती साण आहे। असां त अकेला बीठा आहियूं, पंहिंजो लाश पाण अकेला झलियूं बीठा आहियूं। तूं असां सां कहिड़ी मदद करींदो, तुंहिंजे पाड़े में आहे। आख़िर मां इहा ॻाल्हि कई, मां बाबा ठीकु आहे, मूंखे सम्झ में तुंहिंजे में इहा ॻाल्हि वेहे थी त तूं पैसा खाधल आहे, ठीकु आहे, तूं असांजी FIR कटे। पोइ तूं उनखे अफजल आराइन खे, अफजल आराइन जे पुटनि खे, अनवर जे पुटनि खे तूं गॾु वेही कुकड़ सां मानी खा, मुर्गी सां खा, असांजी FIR तूं कटे। पोइ असांजो मसइलो आहे, असांजी FIR क़दम खयो अॻे बि ठीकु आहे, जो न खयो क़दम बि सही आहे। हिन वक़्त ताईं असांखे जवाबु न आहे। आख़िर में असां रोड बेला कयोसीं, उहो बि नतीजो कुझु न निकितो। पाण में राम गाम करे असांखे मोटाए छॾियऊं। हे 6 ॾींहं अॼु अचे थो, असां पंहिंजे कोड़े तॾे ते वेठा आहियूं। असांखे को बि मददगार अॼु ताईं न मिलियो आहे, न को हुकुमरान मिलियो आहे, न को अहिड़ो ॿियो ख़ासियत आराई जो पुटु नाज़िम अनवर आराई जो पुटनि ॾे पैसनि जे लाइ वियो उॾे। जॾहिं कारण इहो बणियो, हुननि ॾेती जे ड्रामे ते घुराए हिनखे क़त्ल करे छॾियो। क़त्ल खां पोइ DSP खानपुर, SHO खानपुर, शिकारपुर, SP हिननि सां कंहिं वॾे माण्हुनि जो हथु हुयो। असांजी FIR अॼु 6 ॾींहंनि ताईं न थी आहे। मीडिया असां जेके बि आहियूं रड़दा वठूं था पिया, हुननि ते कंहिं वॾे माण्हू जो हथु आहे, इम्तियाज़ शेख जो हथु आहे, बाबुल भाई जो हथु आहे, हुननि ते आला अख़्तियारनि जो हथु आहे। असांजो हाणे बि अपील आहे DIG लाड़काणो, IG सिंध
एसपी शिकारपुर असांजो हक़ीक़त जेके आहिनि अॻु पैसा वठणु आराम बिरादरी अनवर वारनि ॾे मोहम्मद हनीफ वियो हो असांजो क़तल कयूं उन्हनि जे घर में उनजे इहो अफ़ज़ल आराई जे पुट नाज़िम उनजे घर में अनवर जे में असां फ़रियाद लाइ वियासीं पुलिस ॾे खानपुर पुलिस DSP ऐं SHO पैसा वठी वो ताक़त वारा पैसे वारो आहे पैसा उनखां वठी असांजी FIR दर्ज नथो करे ऐं उन खां अलावा जेको आहे उन जे हथु आहे बाअसर माण्हू आबिद खान भए जो इम्तियाज़ शेख जो ऐं सियासी हथ बि आहे मथां उन जे करे असांजे उनजो क़तल जी FIR दाख़िल न कई पई वञे असांजी अपील आहे पाकिस्तान सदर के वज़ीर आज़म के सुप्रीम कोर्ट के वज़ीर आला सिंध के वज़ीर IG सिंध के DIG लाड़काणू के त असांजो इंसाफ़ कयो वञे असांजा कातिल बि गिरफ़्तार कया वञनि असांजो FIR बि दाख़िल बिजाणी जे वारसनि जो चवणु हो त 6 ॾींहं गुज़रण बावजूदि नौजवान क़तल वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे खानपुर पुलिस बदस्तूर केस दाख़िल करण खां इनकारी आहे सवाल इहो आहे त जेकॾहिं नौजवान जो केस दाख़िल नथो थिए त उन जे वारस जेका त इंसाफ़ लाइ कंहिं तरफ़ ॾांहुं निहारीनि जावेद उस्मान बिजाणी JTN वेब